ठुल्ल में शहरी ने मोटरसाइकिल चोरी करण की कोशिश कंदड़ जवाबदार के सोगो करे कुटको दिनो है। ए सेक्शन थाने की हद में मोटरसाइकिल चोरी कंदड़ जवाबदार के शहरी ने सोगो करे वरतो है। शहरी ने मोटरसाइकिल चोरी करण की कोशिश कंदड़ जवाबदार के कुट के बाद पुलिस हवाले करे छडियो है। अवां के अहम खबर दियो पिया। ठुल्ल में शहरी ने मोटरसाइकिल चोरी करण की कोशिश कंदड़ जवाबदार के सोगो करे वरतो है। ए सेक्शन थाने की हद में मोटरसाइकिल चोरी कंदड़ जवाबदार के शहरी ने सोगो करे वरतो है। शहरी ने मोटरसाइकिल चोरी करण की कोशिश कंदड़ जवाबदार के कुट के बाद पुलिस हवाले करे छडियो है। शहरी जो चवण है त जवाबदार मोटरसाइकिल चोरी करे फरार थी रहियो हो त खेस सोगो कयो वियो। शहरी जो चवण हो त सोगो कयल जवाबदार के कुट के बाद पुलिस हवाले कयो वियो है। अहम खबर अवां खे ॾियूं पिया। ठुल्ल में शहरी ने मोटरसाइकिल चोरी करण की कोशिश कंदड़ जवाबदार के सोगो करे वरतो है। ए सेक्शन थाने की हद में मोटरसाइकिल चोरी कंदड़ जवाबदार के शहरी ने सोगो करे वरतो है। शहरी ने मोटरसाइकिल चोरी करण की कोशिश कंदड़ जवाबदार के कुट के बाद पुलिस हवाले करे छडियो है। शहरी जो चवण है त जवाबदार मोटरसाइकिल चोरी करे फरार थी वियो हो त खेस सोगो कयो वियो है। शहरी जो चवण हो त सोगो कयल जवाबदार के कुट के बाद पुलिस हवाले कयो वियो है। अहम खबर अवां खे ॾियूं पिया। ठुल्ल में शहरी ने मोटरसाइकिल चोरी करण की कोशिश कंदड़ जवाबदार के सोगो करे वरतो है। ए सेक्शन थाने की हद में मोटरसाइकिल चोरी कंदड़ जवाबदार के शहरी ने सोगो करे कुट के बाद पुलिस हवाले करे छडियो है। अवां खे आगाह कयूं पिया। नासरीन, ठुल्ल में शहरी ने मोटरसाइकिल चोरी करण की कोशिश कंदड़ जवाबदार के सोगो करे वरतो है। ए सेक्शन थाने की हद में मोटरसाइकिल चोरी कंदड़ जवाबदार के शहरी ने सोगो करे कुटको करण बाद पुलिस हवाले करे छडियो है। ठुल्ल में शहरी ने मोटरसाइकिल चोरी करण की कोशिश कंदड़ जवाबदार के सोगो करे कुट के बाद पुलिस हवाले करे छडियो है। इन हवाले से ठुल्ल खां धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर यासिर कनरानी लाइन ते मौजूद है। जी यासिर, क्या तफसील आहिनि? जी बिल्कुल। ठुल्ल जे सेक्शन थाने की हद मालपड़ी में मोटरसाइकिल चोरी कंदे शहरी चाबी चोर के पकड़े करे कुट के बाद ए सेक्शन थाने के पुलिस हवाले करे। जॾहिं इन बारे सां ए सेक्शन थाने की पुलिस ॻाल्हि थी तो उनजो चवणु आहे त चोर जेको आहे सो मालपड़ी तां वापारी जो मोटरसाइकिल चोरी करे रहियो त शहर में सोगो करे असांजे हवाले कयो आहे। चोर जी गुलज़ार अहमद ब्यूरो तौर थी आहे। वधीक जेको आहे सो मामले जी जांच करे चोर मथां जेको आहे सो केस दाख़िल कयो। ठीक है यासिर, वॾी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।